सेहत अल्लाह जी गनीमत समझना कयो। सुभान अल्लाह। अल्लाह जी नेमत सेहत नहीं नेमत सेहत सा सब कुछ सेहत है तो दुकान भरंदो सेहत है तो कारोबार भरंदो सेहत है तो बनी जो कम में हलंदो सेहत है तो मुझा दोस्तों पुटी नौकरी भी हलंदी मुझा दोस्तों सेहत है तुझा जो कम भी थींदो सेहत है तो इबादत भी थींदी सेहत है तो नमाज भी थींदी सेहत है तो अल्लाह जी इबादत माण्हू करे सके तो सेहत है चंग भलाई तो तुझा जो मुकम्मल थी सके तो दीन जो मुकम्मल थी सके। सुभान अल्लाह। सेहत अल्लाह जी वॾी नेमत सेहत वॾी नेमत जेकर रब तोखे सेहत वारो बनायो तो अल्लाह जो शुक्र अदा कर अल्लाह जो शुक्र अदा कर रब करियो तोखे सेहत ॾिनी मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अर्श सुठो रवायत करे मदीने वाले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हां के असा भी पूछो या रसूल अल्लाह अय्युह दुआ अफदल ए मुझा महबूब मुखे बुधायो तो मां दुआ घुरा पर फली दुआ कहिड़ी दुआ माण्हू घुरंदो का दुनिया जे लाइ दुआ घुरबी के मक़सद लाइ दुआ घुरबी के मतलब लाइ दुआ घुरबी हर माण्हू पंहिंजे लाइ दुआ घुरंदो पंहिंजे बचन लाइ दुआ घुरंदो मुस्लमान लाइ दुआ घुरबी पंहिंजे दोस्त लाइ दुआ घुरबी पंहिंजे जमात लाइ दुआ घुरबी पंहिंजे मोहब्बत वारे लाइ दुआ घुरबी पंहिंजे इमाम जे लाइ दुआ घुरबी पंहिंजे मुर्शिद लाइ दुआ घुरबी पंहिंजे उस्ताद लाइ दुआ घुरबी पंहिंजे बचन जे लाइ दुआ घुरबी पंहिंजे यार लाइ दुआ घुरबी कई दुआ जा तरीक़ा आहिनि पर मुंहिंजे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था ए मुंहिंजा उम्मती ए पुछण वारा फले में फली दुआ है दुआ घुरंदो कर मुझे हबीब फरमायो मुझे दिलबर नबी फरमायो रब्बिल अफ़्व वल आफ़िया मेरे करीम रब का दुआ घुरी या दुआ घुरंदो कर मुझे मौला मुझे सेहत अता कर। सुभान अल्लाह। मुझे सेहत लाइ दुआ घुरंदा कयो या फली दुआ है या सुठी दुआ है सब दुआ फली घुरंदो पर फलन में फली दुआ या है तो मेरे सेहत लाइ दुआ सुभान अल्लाह। मेरे चंग भलाई दुआ जे लाइ दुआ घुरंदा कयो चंग भलाई आहे तो ॿियो बि कम थींदो बाक़ी दुआ चवणी आहे वॾनि जी बुज़ुर्गनि जी चवणी आहे सिर सलामत टोपियूं हज़ार सिर सलामत टोपियूं हज़ार सेहत न आहे तूं को माण्हू कम करे नथो सघे को कम थी नथो सघे सेहत अल्लाह जी वॾी नेमत आहे रब तोखे सेहत ॾिनी तो इन सेहत जो भी ख्याल करो एहतियात करो कर रब तोखे वॾी नेमत ॾिनी मुझे हबीब फरमाया था मुझा उम्मती रब तोखे सेहत ॾिनी तो उन जो कदर कर। सुभान अल्लाह। सेहत लाइ एहतियात कर समझे तो खावा तो हिन अक्सर करे बीमारी घणे खाइण जे करे लॻंदी तोखे थोरो घणो लेस थियो समझी तो तोखे मूंखे लेस आई अॻियां वरी शरबत अंदरि थका बोतल अचणी रात में पानी थींदो हुन तोखे ख़बर थधो पाणी पीअंदुसि मूंखे अञा लेस वठंदो काफ़ी बीमारी उनजे लाइ डॉक्टर ग़लति थारी छे न खा दवा खां वधीक किनी वधीक हूंदी सेहत जे लाइ एहतियात वधीक हूंदो घणी करण जे लाइ पंहिंजे जज़्बे खे ख़तम कर पंहिंजे सेहत खे ख़्याल कर सेहत आहे त इहे सभु कुझु खाईंदा रहंदा सेहत वॾी नेमत आहे ऐं अॼुकल्ह ॾिसो था माहौल जेके नौजवान छोकिरा गाॾियूं हलाइनि था फ़कीर जाफ़र वेठो आहे रोड ते छा हलनि था साईं अल्लाह खे हिदायत ॾे माण्हुनि खे नौजवान पावर आहे नौजवान खे जोश आहे गाॾियूं कीअं हलाईंदा उॾामनि था घणा माण्हू गाॾी मोटरसाइकिल ते हलंदा सुम्ही पवंदा गाॾीअ ते मोटरसाइकिल सुता पिया गाॾी 50 100 70 स्पीड हली रही आहे हे सुतो पियो आहे गाॾी मोटरसाइकिल
कदे बपेरी कोई तबार ना ऐं थोड़ी तरक्की जे गाली द सॼी ज़िंदगी मंडो थी वञे।